अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उनर मातली मां ख़बर शामिल कयूं था। नियाज़ हुसैन जरवार जी अमुनाबाद में सिंधाबादगार तंज़ीम पारां ॿाहिरि खां टमाटो ऐं बसर घुराइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि रियाज़ जानी जरवार, मंजूर जरवार, हाजी खुदाबक जरवार ऐं ॿियनि चयो त सिंध जी ज़राअत खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। जॾहिं असांजे पंहिंजे मुल्क में टमाटो ऐं बसर जो फसल आम जाम तयारु आहे त पोइ आख़िर छो पियो घुराए वञे। उन खां सवाइ सिंध में जेको फसल तयारु थिए थो उन जो रेट किराए आबादगार हारियुनि खे लखी रुपयनि जो नुक़सान पहुचायो पियो वञे, जेको अमल सिंध जे ज़राअत ऐं सिंध जे आबादगारनि ऐं हारियुनि खे तबाह करण जी साज़िश आहे। हिननि वधीक चयो त हाणे सरकार जी अहिड़ी हठ धर्मी न हलंदी ऐं जेकॾहिं सरकार पारां असांजा जाइज़ मुतालबा हल न कया विया त एहतिजाज जो दाइरो वधाए CM हाउस आॾो धरणो हणंदासीं। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन।